अल्हम्दुलिल्लाह الذي वकफ़ा वसलामुन अला इबादिहि الذीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबह वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलबुल इल्मि फ़रीज़तुन अला कुल्लि मुस्लिमिन व मुस्लिमा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुन्या कुल्लुहा मताउन खैरु मताउहा अल-मर्अतु सालिहा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमह। सब साथी दिल के मोहब्बत साधु शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लका दाइमन अबदा। मुसलमान भाइयों, जामिया इहयाउल उलूम हमादिया भोटगी के अजीम शान दस्तारे फजीलत दीनी इज्तिमा में शेखुल हदीस हजरत मौलाना अब्दुल हफीज भुट्टो साहब जी मेज़बानी में तमाम मुसलमान शरीक हैं। रब जे दरगाह तरफ करीब इदारे के ताक़यामत आबाद फरमाए। जब उलमाए इकराम की अजताज पोशी थी अल्लाह सही उनके असलाफ जे नक्श कदम के दीन जो खातम बनाए। रब करीम तमाम असां उम्मत मुस्लिम के मदारिस दीनिया सां वाबस्तगी ऐं ताल्लुक़ तादम हयात फरमाए। दुनिया की जिंदगी में अल्लाह साईं दुनिया के अंधेरे के ख़त्म करण जे लाइ रोशनाई जो निज़ाम रखियो आहे। जेकॾहिं ॾींहं जो सिज न हुजे, राति जो चंड ऐं बत्तीअ जी रोशनाई न हुजे, एतिरो अंधेरो आहे जो इंसान पंहिंजे हथ खे बि न ॾिसी सघंदो। पर रब अहकमुल हाकिमीन उन ज़ुल्मत अंधेरे खे ख़त्म करण जे लाइ रोशनाई जो निज़ाम रखियो। ईअं ई दुनिया जे अंदरि तव्हां असां इंसान ॾिसंदासीं त इंसान लटो कपिड़ो पाईंदो आहे, घर में थांव छिप हूंदो आहे, बज़ाहिर इंसान महफ़ूज़ करे रखंदो आहे। लेकिन 8 ॾींहंनि खां बाद ॾिसंदो त उन घर में फर्श ते, खट ते, बिस्तरे ते मिटी जो गुबार आहे। त सफ़ाईअ जी ज़रूरत आहे, गंद जी ज़रूरत न आहे। अहिड़े तरीक़े सां इंसान जॾहिं अंबड़ जे पेट खां अचे थो त इहो जाहिल ऐं बेख़बर आहे। न इनखे रब जी सुञाण, न इनखे मक़सद हयात जी सुञाण, न इनखे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुञाण, न इनखे हलाल हराम जी सुञाण आहे। हाणे इन इंसान खे मक़सद हयात जी सुञाण ज़रूरी आहे। इन इंसान खे पंहिंजे रब जी सुञाण ज़रूरी आहे। उनजे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ख़ातमुन नबीयीन हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं रसूलनि ऐं नबियनि जी जमात खे मोकिलियो। हाणे आख़िरी रसूल पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। लेकिन दीन जी दावत, दीन जो हुकुम, बुराईअ खां रोकणु इहो उम्मत जे अंदरि ज़रूरी आहे। वलतकुन मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर व यामुरून बिल मारूफ व यनहौन अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ्लिहून। अल्लाह से कुरान पाक जी सूरत बकरा की इब्तिदा में मोमिनन जे लाइ
जिनमें नमाज है, जिनमें सदक़ात खैरात हैं, जिनमें ईमान बिल गैब है, उते भी अल्लाह कई उलाइका अला हुदन मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, उते भी रब साईं फलाह जो लफ़्ज़ फरमायो। ऐं उम्मत मां उहे इंसान जिनखे अल्लाह साईं दीन जो फ़हम ऐं सम्झ अता फरमाई ऐं उहे नेकी जो हुकुम करनि, बुराई ऐं गुनाह खां रोकनि। रब ने फरमायो व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे इंसान बि कामयाब आहिनि। फलाह इनखे चइबो आहे जंहिंमें मायूसी न हुजे, नाउमीदी न हुजे। तव्हां असां इंसान दुनिया जे अंदरि कंहिंखे माल मिल्कत आहे, रुपयो पैसो आहे, जाइदाद आहे, दुनिया जूं शयूं आहिनि, उनखे फलाह था चऊं, लेकिन इहो फलाह न आहे। जे दुनिया जो हुजणु फलाह आहे, रुपयो ऐं पैसो फलाह आहे, माल ऐं मिल्कत जी इहा कामयाब ज़िंदगी आहे, त पोइ इहो इंसान जॾहिं दुनिया मां वञे थो त उन सां माल मिल्कत पंहिंजे उन सां गॾु साण हुजे, लेकिन रुपयो पैसो इंसान सां साण न आहे। फलाह अल्लाह जी इबादत ऐं बंदगीअ में आहे। ईमान हक़ीक़ी फलाह आहे, रब जो सजदो ऐं बंदगी हक़ीक़ी फलाह आहे। क़ुरान पाक जो फ़हम ऐं सम्झ ऐं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा ते ज़िंदगी, इहा हक़ीक़ी फलाह आहे। ॾिसो तव्हां असां इबादत कयूं था, इंसान जेका इबादत करे थो, हाणे इंसान जी मंशा घुरत इहा आहे त मूंखे इबादत जो बदिलो दुनिया में मिले। कंहिं इंसान ते का मुसीबत का तकलीफ़ हूंदी आहे, इहो इंसान क़ुरान शरीफ़ पढ़ंदो आहे, अल्लाह जो ज़िक्र कंदो, दुरूद शरीफ़ पढ़ंदो, ख़ैर ख़ैरात कंदो, नेक अमल कंदो, त हाणे उन इबादत ऐं नेकीअ जो बदिलो 100% दुनिया में न मिलंदो आहे। मसलन तव्हां असां मुस्लमान निमाज़ था पढ़ूं, रब साईं निमाज़ जो बदिलो 100% रखियो आहे, लेकिन 100% बदिलो अल्लाह साईं मोमिन बाने खे निमाज़ जे दुनिया में नथो ॾिए। छो? हिनजे करे त दुनिया जी ज़िंदगी असुल ज़िंदगी न आहे, असुल ज़िंदगी आख़िरत जी आहे। जॾहिं आख़िरत जी असुल ज़िंदगी आहे त अल्लाह साईं उन निमाज़ इबादत जो थोरो बदिलो दुनिया में इंसान खे ॾिए। इबादत सां सुकून मिलंदो, इबादत सां रिज़्क़ में बरकत पवंदी, इबादत सां नेकी सां अल्लाह जी इताअत फर्मा बरदारी सां मुसीबतूं तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं, इंसान खे अमन आफ़ियत जी ज़िंदगी मिलंदी। लेकिन इन इबादत ऐं नेकी ऐं निमाज़ जो जेको बदिलो हो, अल्लाह सां घणो आख़िरत में ॾिठो, छो त असुल ज़िंदगी आख़िरत जी आहे। उन निस्बत जे करे रब साईं फरमाए थो उलाइका हुमुल मुफ़्लिहून। हाणे जन इंसाननि में ईमान आहे, जन इंसाननि में निमाज़ आहे, जन इंसाननि में सदक़ात खैरात आहे, जन इंसाननि में पहजन रसूलनि हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कामिल ईमान आहे, आख़िरत ते यकीन आहे, रब तो फरमाए उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे कामयाब। इहे ई हिते बि रब साईं फरमायो त उहे इंसान जिन में इल्म जी दौलत आहे, जन पंहिंजे ज़िंदगी जो कीमती अरसो इल्म सां ख़र्च कयो, क़ुरान पाक जो इल्म हासिल कयो, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जो इल्म हासिल कयो, मुसलमान मर्दनि या औरतुनि नियाणियुनि, रब साईं फरमाए थो उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई कामयाब आहे। इहा कामयाबी आहे। इंसान अल्लाह साईं दीन जो हिफ़ाज़त जो कमु अहिड़ो इंसान सां वरितो आहे जो तव्हां असांजो अकुल दंग आहे। हज़रत अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाह अलैह, अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाह अलैह हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जे दौर जो आहे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह विलायत में कामिल हैं, लेकिन हज़रत अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाह अलैह इल्म ऐं तसनीफ़ दीन जे इशाअत में कामिल आहे। इहो आलिम सगोरो अल्लामा इब्न जौज़ी, जंहिंजा कई किताब तसनीफ़ थियल आहिनि, तक़रीबन हर मौज़ू ते मुंहिंजा किताब आहिनि, जॾहिं बि वफ़ात थो करे वसियत कई है त जंहिं शइ सां मां इहे किताब लिखिया आहिनि, उहे जेके आहिनि मुंहिंजूं पंहिंजूं तव्हां बाहि में साड़ींदो तॾहिं उन सां मूंखे गुस्सो अची वेंदो। हाणे जॾहिं पाणी मैयत जे लाइ गरम कबो आहे, ॿेर जा जेकॾहिं उन में नामूं विझिबो आहिनि,
त उनखे पाणीअ खे गरम कबो आहे। अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाह अलैह जॾहिं आलिम सबूर फ़ौत थो थिए त उन जूं हथ सां लिखियल जेकियूं किलकियूं आहिनि उहे जॾहिं बाहि में साड़ी वयूं त बाहि बराबरि ॻरी लेकिन उहे किलका अञा बची पई। ऐं तारीख़ जा मुअर्रिख़ उलमा इकराम था फरमाइनि हिन अल्लामा इब्न जौज़ी जी जेका बि ज़िंदगी हुई पूरी ज़िंदगी जो असां जाइज़ो वरितोसीं त पूरी ज़िंदगीअ में हुन जेके बि दीनी किताब लिखिया दीनी तसनीफ़ कई न अहिड़ो निज़ाम हो न एॾा वसाइल हुआ। तक़रीबन रोज़ानो 12 सुफ़ा हिन आलिम दीन तसनीफ़ कई। हर रोज़ 12 सुफ़ा लिखंदो रहियो आहे, हर रोज़ 12 सुफ़ा, हर रोज़ 12 सुफ़ा। पूरी ज़िंदगी उन आलिम दीन जी जेका उन तसनीफ़ कई आहे उन तसनीफ़ सां मिलाइबो त नतीजो इहो निकिरंदो ॼण हिन आलिम सबूरे बग़ैर दुनिया जे असबाब ऐं वसाइल जे रोज़ानो 12 सुफ़ा उन तसनीफ़ कई आहे। अल्लाह से हिन बाने खां एॾो दीन जो कमु आहे। इंसान जो चाहे रब सां इहे दीन पंहिंजो प्यारो आहे। अल्लाह से दुनिया में अहिड़ा बाना हमेशह हर दौर में अल्लाह से दीन जे अंदरि अहिड़ा बाना रखंदो आहे जेके दीन इस्लाम जी तहफ़ुज़ करनि, दीन इस्लाम जी हिफ़ाज़त करनि, दीन इस्लाम जी इशाअत करनि। मुस्लमान बुनियादी शइ तव्हां असांजे अंदरि इहा आहे त हिन इंसान जो ताल्लुक़ अल्लाह सां कामिल थी पए। ईमान कामिल वॾे में वॾी नेमत आहे। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु शाम जे इलाक़े जी तरफ़ वञनि था। ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में अर्ज़ु कयूं, साईं रूमी 20 लख फ़ौज आहे, तव्हां मुस्लमान सहाबी घणे खां घणा मोकिलियो, ईअं न थिए त मुस्लमाननि खे शिकस्त मिले। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी हज़रत ख़ालिद बिन वलीद खे 20,000 सहाबी ॾियनि था ऐं फरमायो ख़ालिद बिन वलीद हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियती याफ़्ता उहा जमात आहे, हे उहे मुस्लमान आहिनि जिन में क़ुरान सां ताल्लुक़, अल्लाह सां ताल्लुक़, रब जी इबादत बंदगी एतिरी आहे जो 1,000 मुस्लमान 1 लख गैर मुस्लिम सां मुक़ाबिलो कंदो, यकीनन रब 1,000 मुस्लमान खे फतह ऐं कामयाबी। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि ख़ालिद बिन वलीद हे उहा पाकीज़ा जमात आहे, हे उहे सचा मोमिन आहिनि, हे उहे रब जा प्यारा बाना आहिनि जे हेॾा 1,000 हुजे होॾा 1 लख रूमी फ़ौज हुजे त रब 1,000 मुस्लमान खे 1 लख ते फतह ऐं कामयाबी। इंसानो इहो अल्लाह सां ताल्लुक़, इहो आहे ईमान कामिल। शाह रुस्तम फारिस जो बादशाह हुआ। जॾहिं ख़बर पई त साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु इस्लामी लश्कर वठी फुरात नहर खां बि पार थी आयो, लेकिन जंहिं दरियाह ते पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जा घोड़ा ऐं ऊठ दरियाह ते हलिया आहिनि त शाह रुस्तम ताजुब में आयो कि कहिड़ी कुवत ताक़त आहे मुस्लमाननि खे पंहिंजा नुमाइंदा जासूस करे मोकिलिया। जॾहिं सहाबनि सां उन्हनि जी ज़िंदगी ॾिसूं वापसि आया चयो शाह रुस्तम तूं हिन पाकीज़ा जमात सां मुक़ाबिलो नथो करे सघे। त शाह रुस्तम ईरान जो बादशाह थो चए पंहिंजे जासूसनि खे छा हज़रत उमर जेको मुस्लमाननि जो जथो ऐं लश्कर मोकिलियो आहे छा उहे एॾा घणा आहिनि? चए न शाह रुस्तम तुंहिंजी फ़ौज 3 लख आहे, होॾो मुस्लमान 3,000 आहे, 3,000 मुस्लमान आहिनि। चए भला छा उनखे जंगी कुवत ताक़त आहे? चए उहा बि न आहे। चए कहिड़ी शइ आहे जेको मुस्लमान खे एॾो ग़लबो थो मिले त शाह रुस्तम खे पंहिंजा जासूस चवनि था शाह रुस्तम तुंहिंजी फ़ौज जॾहिं वेंदी आहे कंहिं इलाइक़े खे फतह करणु त उन्हनि जे ज़ुबान ते राग मौसीक़ी हूंदो आहे और तुंहिंजी इज़तूं महफ़ूज़ न हूंदियूं आहिनि। राति उन्हनि जी शराब बुराई में गुज़रंदी आहे, लेकिन हू मोहम्मद मुस्तफ़ा जी अहिड़ी पाकीज़ा जमात आहे। मुस्लमान अहिड़ा बाना आहिनि हुन बिल्लैल रुहबाननि व बिन्नहार फुरसाना जेके राति जो मुसले ते रब जे आड़ू अखियुनि मां रुड़कत हारनि ऐं रब असांखे काई कुवत ताक़त कोन्हे। फतह ॾियण वारी तुंहिंजी ज़ात आहे, उन कुफर खे शिकस्त ॾियण वारी तुंहिंजी ज़ात आहे। असां मुस्लमान मैदान जिहाद में हलंदासूं, लेकिन रब फतह कामयाबी असांजे हथ में कोन्हे। तो रब अहकमुल हाकिमीन जे हथ आहे, जंहिं रब जे रज़ा जे ख़ातिर निकितल हो अल्लाह जो इस्लाम खे बुलंदी ॾे। व बिन्नहार फुरसाना राति जो मैदान जिहाद ॾींहं जो मैदान जिहाद में हलनि था।
शाह रुस्तम तुझी फौज रात जो शराब ऐं मौसूकी में हुजे ऐं कंहिं इंसान औरत जी इज्जत महफूज़ नाहे हू मोहम्मद मुस्तफ़ा जी पाकीज़ा जमात जंहिंमें रात जो राहिब आहिनि ॾींहं जो मैदान जिहाद में आहिनि त शाह रुस्तम ईरान जो बादशाह पंहिंजे वज़ीरनि ऐं पंहिंजे लश्कर खे चवणु लॻो जे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु अहिड़ा मुस्लमान मुंहिंजे साम्हूं मोकिलिया आहिनि त पोइ दुनिया जी का बि क़ुव्वत ऐं ताक़त इन्हनि मुस्लमाननि जो रस्तो नथी रोके सघे कुबाऊं में बेबंद पत्थर जिस्म पर कदम के तले ताज किसरा व कैसर अल्लाह जो ॾेखारे माण्हू थो चवे इंसानो हे उहा मुक़दस जमात आहे जंहिंखे बुख ऐं फाको हो कपिड़े ते जेको आहे सादगी ही ज़िंदगी सादगी वारी ही लेकिन कैसर और किसरा जूं वॾियूं वॾियूं सल्तनतूं मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबनि जे क़दमनि फेरनि ॾे त तंहिंजे करे मुस्लमानो तव्हां असां जमीयत उलमा इस्लाम जा क़ानून उलमा सां निस्बत उलमा सां ताल्लुक़ वॾे में वॾी नेमत आहे अल्हम्दुलिल्लाह असांजे अकाबिरीन बुज़ुर्गान दीन जेको असांखे दीनी माहौल मुहैया कयो मदारिस जो माहौल खानकाह जो माहौल सियासत जो माहौल ऐं दीन जे अंदरि दीनी हलकनि जे अंदरि उन्हनि में उन्स ऐं मुहबत ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु उन सिलसिले खे वक़्त जा उलमा तव्हां असांजे सिंध जे अंदरि मदारिस दीनी जे अंदरि उहा निस्बत अचे थी क़ुरान सां ताल्लुक़ आहे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं हदीस पाक सां वाबस्तगी आहे ऐं उन्हनि खे जमीयत उलमा इस्लाम उलमा हक़ उलमा दीन सां निस्बत आहे ऐं इहा जमीयत उलमा इस्लाम कहिड़ी नेमत उज़्मा आहे मुस्लमानों हलंदड़ हालात में श्रीलंका हिकिड़ो मुल्क आहे उन में उलमा ऐं दीनदार सियासी न आहिनि इस्म ॿिन्ही जे फिरोर ते न आहिनि हिन वक़्त में श्रीलंका जी हुकूमत में हिकिड़े वॾे में वॾा ग़लीज़ कम कया आहिनि हिकु उन में 1000 मदारिस उन ख़तमु कया श्रीलंका जी हुकूमत ताज़ो हिन हलंदड़ हालात में ॿियो उन्हनि इहो उते क़ानून पास कयो आहे त का बि औरत पंहिंजे घर खां निकिरंदी उनजे मथे ते रओ कोटी न हूंदो मथो उघाड़े करे हलंदी अहिड़े माहौल में तव्हां असांजे पाकिस्तान जे अंदरि उलमा ऐं बुज़ुर्गान दीन जो इहो किरदारु आहे मदारिस जो किरदारु आहे जो अल्हम्दुलिल्लाह बबांगे दुहुल तव्हां असां उलमा ऐं दीनदार इस्म जे फिलोर में जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा हज़रत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि जे जानशीन हज़रत असद महमूद क़ाइदे मिलत इस्लामिया जा साहिबजादा जन इस्म में एहतजाज कयो त बेहूद छुड़वार औरतूं छो असांजे पाकीज़ा मुआशरे खे निशानो बणाइनि थियूं इन जो नोटिस वरितो वञे जीअं तव्हां असां उलमा रोड रस्तनि ते मदारिस में मसाजिद में एहतजाज पिया कयूं ईअं इस्म जे फिरोर में जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा उन बेहया बद अखलाक औरतुनि जे आज़ादी मार्च ते एहतजाज कया त मुस्लमानो उलमा सां ताल्लुक़ वॾो आहे तव्हांजे भिन सां बंगाल आहे वॾा वॾा दीनी मदरसा आहिनि हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद तक़ी साहब तव्हां असांजे पाकिस्तान जो वॾो आलिम आहे फरमाए थो जॾहिं मां उते वियो त बंगाल जे अंदरि वॾा दीनी मदरसा ॾिसी हिकिड़ो आलिम दीन मदरसे जो ज़िम्मेदार मूंसां मिलियो मूंखे चवणु लॻो त साईं तव्हांजे पाकिस्तान में उलमा जी अहमियत आहे मदारिस जी अहमियत आहे दीन जी अहमियत आहे ऐं माण्हू उतां जी हुकूमत या उतां जो कानून मज़हब दीन क़ुरान खे अहमियत सां ॾिसे थो असांजे बंगाल में इहो मुआशरो कोन्हे उनजो छा सबबु आहे हज़रत मुफ्ती तक़ी साहब मुद्दतुल आलिदा फरमाए मां उन आलिम दीन खे चयो हिकिड़ी सूरत आहे जो पाकिस्तान जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम हज़रत मौलाना फज़लुर रहमान जो वजूद आहे जंहिंजे करे पाकिस्तान जे अंदरि मदारिस ऐं उलमा खे पाकिस्तान जे आईन ऐं कानून में इज़त जी निगाह सां ॾिठो थो वञे उहो बांग्लादेश जो आलिम दीन हज़रत मौलाना मुफ्ती तक़ी जे आलो अखियूं हारे रोअण लॻो जे साईं असां वटि कॾहिं अहिड़ो माहौल ईंदो जो असांजा उलमा सियासत जे मैदान में हुजनि अॼु जेकॾहिं बांग्लादेश में मदारिस ऐं मसाजिद दीनी तबिके खे इज़त जी निगाह नाहे कानून इस्लाम के खिलाफ तो पास थे असांजा उलमा सियासत के मैदान में न आया पाकिस्तान में जमीयत उलमा इस्लाम आहे उलमा सियासत के मैदान में आया तो पाकिस्तान के आईन ऐं कानून में मदारिस ऐं मसाजिद उलमा दीन के इज़्ज़त जी निगाह मुसलमान अर्ज़ करण जो मक़सद ही आहे त इहो उलमा जी मेहनत आहे अल्हम्दुलिल्लाह ही जामिया भी उन ही नक्शे कदम ते आहे हिते शोबे बनीन भी आहे बनात हुई आहे
न्याणियुनि खे क़ुरान जी तालीम ॾिठी। उहे औरतूं हूं जेके तव्हां पाकिस्तान जी क़ौम ॾिठियूं जेके बेहूदा यहूद ऐं इंडिया जे उन फंडिंग सां बेहूदा माहौल खे आम करण जे लाइ बेहयाई खे आम करण जे लाइ रोडनि रस्तनि ते आंदो वियो। ॿियो तव्हांजे अंदरि मौलाना अब्दुल हफ़ीज़ साहिब जो दीनी इदारो आहे, मदारस जो किरदारु आहे, उलमा जो किरदारु आहे। हर कस्बे शहर जे अंदरि मदरसा आहिनि, बनात ऐं न्याणियुनि जा मदरसा आहिनि जंहिंमें मुस्लमाननि जूं मायूं भेनरूं नेणियूं न्याणियूं जॾहिं क़ुरान पाक पढ़नि थियूं हया ऐं पाकीज़गी जी तालीम मिले थी। मुस्लमानों, दीन इस्लाम उहो दीन आहे जंहिं औरत खे शहज़ादीअ जो मक़ाम ॾिनो आहे। जीअं शहज़ादी इज़त जी निगाह सां ज़िंदगी गुज़ारे, ईअं दीन इस्लाम इज़त जी निगाह जो माहौल ॾिनो आहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं औरत माउ जी निस्बत सां हुजे, सहाबी ख़िदमत में अचे थो, मन अबर या रसूल अल्लाह जा रसूल कंहिंजी ख़िदमत कयां? फरमायो उम्मुक माउ जी ख़िदमत कर। सुम मन कंहिंजी ख़िदमत कयां? पोइ फरमायो उम्मुक माउ जी ख़िदमत कर। टीह अर्ज़ु कयां, सुम मन कंहिंजी ख़िदमत कयां? फरमायो माउ जी ख़िदमत कर। चौथे भेरे महबूब मुस्तफ़ा फरमायो अबूक, तुंहिंजे मथां अबे जा बि हक़ आहिनि, पीउ बि वेठो आहे, अबो बि आहे, अमा बि आहे। इन्हनि जे करे पाणी जो गिलास घुरियो। हाणे मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम इंसान ज़ात खे औलाद खे इहा आहे त पहिरियों पाणी जो गिलास माउ जी ख़िदमत में ॾे, पोइ अबे जी ख़िदमत में। हे दीन इस्लाम। न्याणी जेकॾहिं हुजे, इहे सेकुलर लिबरल इंसान अंग्रेज़ी फादर जेके मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत तय्यबा खां वाक़ुफ़ न आहिनि, इस्लाम दीन खां वाक़ुफ़ न आहिनि। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणीअ खे छा मक़ाम ॾिनो? महबूब मुस्तफ़ा फरमायो, मन कानत लहू उन्सा फरबहा वलम युसिल वलद अलैहा अनमल लहू जन्नत। जेके न्याणी थी पई, न्याणी खे दीनी तरबियत ॾिनई, मां अल्लाह जो रसूल जन्नत जो दान ॾिना। जेकॾहिं घरवारी हुजे, घरवारी जा छा हुकूम आहिनि? अबू सुफियान मके जो सरदार आहे, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में उनजी घरवारी अचे थी। साईं अल्लाह जा रसूल अबू सुफियान आहे त भलो इंसान, ओताक वेठण वारो आहे, लेकिन घर में उहो कुझु उनजो हथ कुशादो न आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू सुफियान जी घरवारी खे फरमायो, मां अल्लाह जो नबी तोखे इजाज़त ॾियां थो, तूं मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ घर जो एतिरो तूं रुपयो पैसो इस्तेमालु करे थी सघे जंहिंसां तुंहिंजे औलाद बचनि जूं ज़रूरतूं पूरियूं थियनि। हे महबूब मुस्तफ़ा औरत ज़ात खे पंहिंजे औलाद बचनि जी देखभाल जे लाइ मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ उनखे रुपए पैसे खे इस्तेमालु करण जो हक़ पिया ॾियो। बीबी बरीरा रज़ियल्लाहु अन्हा सहाबी औरत आहे, अमा आयशा जी बानी आहे, लेकिन जॾहिं अमा साहिब उनखे बानाइप खां आज़ाद थी करे शरई मसइलो आहे त औरत खे बानीअ खे ख़्याल इत्क़ मिलंदो आहे। हज़रत मुग़ीस रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे निकाह में आहे, लेकिन हज़रत मुग़ीस जी उन्स मोहब्बत आहे, बरीरा जो उन्स मोहब्बत न आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया, साईं बरीरा खे अमा आयशा तय्यबा ताहिरा आज़ाद कयो आहे। मुग़ीस जे अॻिते निकाह में आहे, शरीयत उनखे ख़्याल इत्क़ ॾिनो आहे, मुग़ीस जे निकाह में रहे आज़ाद थिए, लेकिन हज़रत मुग़ीस जो उन्स मोहब्बत आहे। बरीरा रज़ियल्लाहु अन्हा नथी रहणु चाहे, अमा अल्लाह जा रसूल पैगम्बर हो। अॼु इब्न अब्बास तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु खणी आयो आहे, मुग़ीस मदीने जे घिटियुनि में अखियुनि मां लुड़ थो हारे, बरीरा जो निकाह बहाल थिए। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरीरा खे घुराइनि, सहाबी औरत ख़िदमत में अचे थी। ॿुधो इंसानो, अल्लाह जो रसूल पैगम्बर औरत ज़ात खे कहिड़ा हक़ पियो ॾे। बीबी बरीरा सहाबी औरत मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत अक़दस में अचे थी। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बरीरा बराबर शरीयत तोखे ख़्याल इत्क़ ॾिनो आहे, लेकिन मुग़ीस तुंहिंजे निकाह में हो, हाणे तूं अलॻि रहणु चाहे त शरीयत तोखे हक़ ॾिनो आहे, लेकिन मुग़ीस जी तोसां उन्स मोहब्बत आहे, तुंहिंजी मोहब्बत में मदीने जे घिटियुनि में लुड़ थो हारे, लेकिन मुग़ीस जे अॻिते निकाह में रहो। बीबी बरीरा अर्ज़ु थी करे, साईं अल्लाह जा रसूल तव्हांजो हुकुम आहे या मशवरो आहे? जे हुकुम आहे त बरीरा खे कहिड़ी इजाज़त मोहम्मद मुस्तफ़ा जे हुक्म जी नाफ़रमानी करे, पर जे तव्हांजी राय ऐं मशवरो आहे त पोइ बरीरा मुग़ीस सां नथी रही सघे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी बरीरा रज़ियल्लाहु अन्हा सहाबी औरत खे फरमायो, मां अल्लाह जे नबीअ जो हुकुम न आहे, मुंहिंजी राय ऐं मशवरो आहे, बरीरा निकाह में नथी रहे, मुग़ीस अखियुनि मां लुड़ थो हारे। महबूब मुस्तफ़ा उन औरत खे मजबूर नथा करनि। हे दीन इस्लाम औरत ज़ात खे हुकुम। मुसलमानों,
अर्ज़ करण जो मक़सदु इहो आहे अहिड़ियूं बेहया औरतूं तव्हां असांजे कल्चर मुआशिरे में आणो, इहा यहूदियुनि जी साज़िश आहे, बेदीन कुवतुनि जी साज़िश आहे, ताकि दीन खे ख़त्म कयो, मदारिस के पाकीज़ा माहौल खे ख़त्म कयो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं तव्हां असांखे मदारिस सां निस्बत ॾिनी आहे। अल्लाह साईं इन मदारिस दीनीअ खे आबाद फरमाए। अल्लाह से उम्मत जे उन नियाणियुनि भेनरुनि खे दीन जी सम्झ अता फरमाए। रब उन्हनि खे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा अन अखलाक हसना जी ज़िंदगी अता फरमाए ऐं उन जमीयत उलमा इस्लाम असलाफ बुज़ुर्गान जी जमाअत सां तव्हां असांखे ताज़ हयात वाबिस्तगी अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।